नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में इंतज़ामिया जी नाअहली जे करे खिपरो जे सिविल अस्पताल रोड ते गटरनि जा ढकण न हुजण ऐं सफ़ाई न थियण जे करे खिपरो जे सिविल अस्पताल रोड ऐं मेघवाड़ पाड़े में गटरनि जो पाणी उथली पियो आहे, जेको इंतज़ामिया जी नाअहली जो चिटो सबूत आहे। खिपरो इंतज़ामिया अॻो निंड में सुतल आहे। शहरी सख़्त परेशान आहिनि। रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में खिपरो जे सिविल अस्पताल जो रोड समुंड जे पाणी जो ॾेख ॾियण लॻो आहे। मरीज़नि समेत शहरी अस्पताल में ईंदड़ सख़्त परेशान आहिनि। इन मौके ते खिपरो जे शहरियुनि जो चवणु आहे त अस्पताल में गटरनि जे पाणी में अचणो पवे थो, जॾहिं त खिपरो जे मेघवाड़ पाड़े में पाणी बीहण करे मेघवाड़ पाड़े जा रवासी घरनि ताईं महदूद थी आहिनि। इन्हनि जो चवणु आहे त पाणी तमामु घणो घरनि जे अॻियां बीह रहियो आहे। पाणी कढाए वञे, पाणी न कढण जी सूरत में को जानी नुक़सान थी सघे थो, जंहिंजा ज़िम्मेवार खिपरो जा इंतज़ामिया हूंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।